नमन सिद्दीक मिठुर बाला किस्सो एहसान भलाई नसीब भाग अकुल मसरूर शाद आबाद पार नंबर 22। उन कम में संतनि लाइ बाक़ी कोन रखंदा हुआ। पहिरें मखसूस माण्हुनि सां मिलंदा हुआ, उन खां पोइ बाक़ी वक़्तु माण्हुनि में गुज़ारींदा हुआ। हर शख़्स जी इज़त दीन जे उन जे इल्म ऐं उन जी फज़ीलत जे मुताबिक़ कंदा, उन जे मुआफ़िक़ उन जे तरफ़ मुतवजह रहंदा हुआ। जो कुझु उन जे फ़ाइदे ऐं उम्मत जे इस्लाह लाइ ज़रूरी हूंदो हुयो फ़रमाईंदा हुआ। बार बार हर फ़रमाईंदा हुआ। जेके माण्हू हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे ॿुधी रहिया आहिनि, उन्हनि माण्हुनि ताईं पहुचाइनि जेके मौजूदु कोन आहिनि। फ़रमाईंदा हुआ हाजतूं संदनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे बयानु करियो। हज़रत इमाम हसन अलैहिस्सलाम ऐं हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जिन खां मनक़ूल आहे, हुज़ूर अकरम जिन फ़रमायो, जेको ख़ुदि माण्हू संदन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ताईं संदन हाजतूं नथो पहुचाए सघे, बेशुबा जेको शख़्स कंहिंजी हाजत कंहिं बादशाह ताईं पहुचाए जेको ख़ुदि कोन थो पहुची सघे थो, ख़ुदावंद आलम ॾींहुं क़यामत उनखे साबित क़दम रखंदो। अहिड़नि मुफ़ीद ॻाल्हियुनि हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मजलिस में अहिड़ी ॿियनि ॻाल्हियुनि जो तज़किरो कोन कंदो हुयो। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन कंहिंजी लफ़्ज़िश ऐं गुफ़्तगू में ग़लती थी मुआख़िज़ो कोन फ़रमाईंदा हुआ। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असहाबा हज़रत सल्लम जे मजलिस में इल्म जे तालिब थींदा हुआ ऐं रुख़्सती थींदा हुआ त इल्म में विलायत शीरनी खणी वेंदा हुआ, इल्म में हलावत शीरनी खणी वेंदा हुआ। हज़रत इमाम हसन अलैहिस्सलाम ऐं हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जिन खां मनक़ूल आहे, हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ॿियनि जी हिदायत ऐं रहनुमाई कंदा हुआ। हालात हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घर वञण जी जॾहिं घर खां ॿाहिरि निकिरंदा हुआ त बेफ़ाइदा गुफ़्तगू कोन कंदा हुआ। माण्हुनि सां दिलजोई फ़रमाईंदा हुआ, उन्हनि सां नफ़रत कोन कंदा हुआ। हर क़ौम जे बुज़ुर्ग जी इज़त कंदा हुआ ऐं उनखे उन जे क़ौम ते वाली बनाईंदा हुआ। माण्हुनि खे शर खां परहेज़ कंदा हुआ, लेकिन पर उन खां अलहदगी कोन कंदा हुआ। उन्हनि सां गॾु ख़ुशी ऐं ख़ुशि मिज़ाजी में कमी कोन कंदा हुआ। संदन असहाब सां मिलंदा रहंदा हुआ ऐं उन जे हालत महलूम कंदा रहंदा हुआ। उन जी हे ॻाल्हियूं माण्हुनि में उन जी शयूं ॻाल्हियूं माण्हुनि में मशहूरु थींदियूं हुयूं त उन जी तारीफ़ कंदा हुआ। घणी त ग़रीब गुरब ॾींदा हुआ, उन जी तारीफ़ कंदा हुआ। हज़रत इमाम हसन अलैहिस्सलाम, हज़रत इमाम हसन अलैहिस्सलाम, हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जिन खां मनक़ूल आहे, हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन जे बुराइनि खे उन जे निगाहुनि में बुरो साबित करे उन खे तर्क करण जी कोशिशि फ़रमाईंदा हुआ। माण्हुनि जी हालात खां गाफ़िल कोन हूंदो हुयो त उहे ख़ुदि बि गाफ़िल न थियनि, बातिल जे तरफ़ रुजू कोन कंदा हुआ ऐं हक़ जे ज़ियार में कोताही कोन कंदा हुआ ऐं न उनखे का दस्तबरदार थींदा हुआ। नेक माण्हुनि खे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि जॻहि ॾींदा हुआ। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे नज़दीक घणो साहिब फ़ज़ल ऐं शरफ़ उहो हूंदो हुयो, साहिब फ़ज़ल ऐं शरफ़ उहो हूंदो हुयो जंहिंजी ख़ैर ख़वाही मुस्लमाननि जे हक़ में ज़्यादा घणी हूंदी हुई ऐं सभिनी खां ज़्यादा घणो बुज़ुर्ग उहो हूंदो हुयो जेको माण्हुनि सां गॾु ज़्यादा घणी नेकी ऐं अहसान कंदो हुयो।